बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थॉमस एडिसन एक मशहूर साइंसदान हो। हुन पंहिंजे नंढपण में बुखार सबबि ॻाल्हाइण जी सलाहियत विञाए छॾी हुई। जॾहिं हू नंढड़ो हो, हिकु ॾींहुं हू स्कूल मां आयो ऐं हिकु सील चयल लिफ़ाफ़ो पंहिंजे माउ खे ॾिनो त उस्ताद ॾिनो आहे त पंहिंजे माउ खे ॾियो। माउ लिफ़ाफ़े खे खोले पढ़ियो ऐं जॾहिं हुन जे माउ उहो ख़त पढ़ियो त हुन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पोइ हुन जे माउ उहो ख़त ज़ोर सां पढ़ियो। तुंहिंजो पुटु जेनियस आहे, उहो स्कूल हिन लाइ तमामु नंढड़ो आहे ऐं उते एतिरा सुठा उस्ताद न आहिनि त हुन खे सेखारीनि। तंहिं करे तव्हां पंहिंजे पुट खे पाण घर में सेखारियो। उन जी माउ हुन खे घर में सेखारण जी ज़िमेवारी वरिती। सालनि खां पोइ जॾहिं थॉमस एडिसन हिकु मशहूरु साइंसदान तौर जे हैसियत में कामयाबु थियो ऐं जॾहिं संदसि माउ फ़ौत थी वई त हीउ घर में पुराणनि काग़ज़नि में कुझु ॻोल्हे रहियो हो। हुन खे उहो साॻियो ख़त मिलियो ऐं हुन ख़त खोले पढ़ियो ऐं उन ते लिखियलु हो त तुंहिंजो पुटु वॾो बेवकूफ़ ऐं ज़हनी तौर माज़ूर आहे। असां हाणे खेसि स्कूल में नथा रखी सघूं। साॻिए ॾींहुं एडिसन पंहिंजे डायरीअ में लिखियो, थॉमस एडिसन ज़हनी तौर ते माज़ूर ॿारु हो, पर हिकु अज़ीम माउ हिन सदीअ जो सभ खां वॾो साइंसदान बणायो। माउ नसलुनि खे ठीकु कंदी आहे।